सजावल शहर जे क़दीमी स्कूल मदरसा अल हाशिमिया जो तरक़ियाती कम समाजी वर्करनि जे माली मदद सां मुकमल थी वियो। ॿारनि जी पढ़ाई जो अमल हर नए जज़्बे सां शुरू थी वियो। चांडिया बिरादरी जे नौजवान समाजी वर्कर हमीद रमज़ान चांडियो तरफ़ां स्कूल जे लाइ माली मदद कंदड़नि खे मञता एवॉर्ड तकरीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि खिताब कंदे चयो त असां उन स्कूल जे बिल्डिंग बाबति तालीम खाते ऐं DC सजावल समेत ज़िले काउंसिल समेत ॿियनि इदारनि खे स्कूल जी मरम्मत लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं। भलाई लाइ स्कूल जे मरम्मत लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदे हिकु दफ़ो ॿीहर स्कूल खे नई तरह हलाइण लाइ मदद कई ऐं बिल्डिंग जो कमु मुकमल थियण खां पोइ उस्तादनि ऐं समाजी वर्करनि जी ख़्वाहिश हुई